असांजा ॾुखिया ॾींहं बि वेंदा गुज़री, अव्हां जो बि शाही वक़्तु हमेशह न रहंदो। तोखे छा थो लॻे हर आह ख़ाली वेंदी, न तुंहिंजी दुनिया बि उजड़ी वेंदी। ख़ुदा जी बारगाह में फ़ैसिला थोरो देरि सां थींदा आहिनि, मगर फ़ैसिला थींदा कमाल जा आहिनि। हे जेको सिंधू दरिया में जेके छकिनाल ठाहिनि था पिया, त पहिरियां जेके डेम ठहनि पिया सिंधू दरिया ते, उन टाइम जॾहिं कामरेड रड़ियूं पिया कनि, पिटनि पिया, रोडनि ते निकिता त भाई हे पाणी चोरी था कनि, हे डेम था ठाहिनि सिंधू दरिया ते, ओॾी महिल जो कंहिंखे का ख़बर ई कोन हुई। हिन जो जेको वाधारो पाणी थींदो उहो असां डेमनि में रखंदा, उनजो फ़ाइदो पवंदो मुल्क खे। उहा कहिड़े मुल्क खे फ़ाइदो पवंदो? सिर्फ़ु पंजाब खे फ़ाइदो पवंदो, सिंध जो त नुक़सानु आहे। जॾहिं इहे डेम ठधा सिंधू दरिया ते, उन टाइम खां वठी तव्हां ॾिसो त असांजो पाणी 2 महीना देरि थी वियो। पहिरियों पाणी ईंदो हुयो मई महीने जी 5 तारीख़, जेको असांजी ज़मीन में लहंदो हुयो 7-8 तारीख़ मई जी अची वेंदो हो पाणी, ऐं जून में रोंबा शुरू थी वेंदा हुया। हाणे उहो पाणी 2 महीना देरि थी वियो सिर्फ़ु डेमनि जे करे। ऐं डेमनि में असांखे फ़ाइदो ऐं नुक़सानु कहिड़ो थियो? डेम हुननि ठाता जेको पाणी अचे थो उते बंदि करे छॾनि पिया। वरी जॾहिं बरसातूं थियनि पियूं, पाणी घणो पियो थिए त हुन डेमनि मथां कढनि पिया, वरी बि सिंध खे ई बुॾाइनि पिया, यानी कि बुॾे बि सिंध ऐं सुके बि सिंध। हाणे छकिनाल ठाहे रहियो खुयो पाणी वो खयां था वञनि। हाणे हिननि खे ज़रदारी खे या हिन हुक्मरान खे छा आहे, जेको पाणी थोरो ईंदो हो पंहिंजी ज़मीन खे भराए छॾींदा, बाक़ी जेके ॿिया आहिनि उहे भाड़ में हलिया वञनि। अॻे बि ईअं ई थिए थो पियो, जॾहिं बि पाणी ईंदो आहे त ज़रदारी जा किनाल जेके आहिनि उन्हनि जा मुंहं खोले छॾींदा आहिनि, ॿिया किनाल सभु बंदि हूंदा आहिनि। हितां पाण ॾिसंदा जेके बि धरना लॻंदा आहिनि त हुननि खे सिर्फ़ु पंहिंजो फ़ाइदो खपे, अवाम जो न। हाणे जॾहिं सहियूं कनि पिया, जॾहिं हिननि मंज़ूरी ॾिनी छकिनालनि जी, त मंज़ूरी ॾेई हुननि सां गॾिजी, हाणे जॾहिं अवाम जो रोड ते निकितो त हाणे चवनि था असां हाणे इन जी मुखालफ़त था कयूं। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? होॾो हुननि खे चयो तव्हां ठाहियो, हेॾो असां सां गॾु था थियनि त असां तव्हां सां गॾु आहियूं। हाणे तव्हां ॾिसो त मज़दूर, हारी, ग़रीब, उन खां अलावा जेके शागिर्द, क़ौमी कारकुन, वकील, फनकार, शाइर, अदाकार सभु निकिता इन धरणनि जे लाइ। ॿियो त ठहियो पर खदड़ा फ़क़ीर बि निकिता त केरु न निकिता? रेस, वॾेरा, भोतार, MLA, MPA, सिर्फ़ु इहे न निकिता। इहे जेकर निकिरनि पिया त इन्हनि को टिकेटूं खसनि पिया हो, पोइ त इलेक्शन में न बीहंदा आहिनि, इन जे करे इहे न निकिता। हाणे ज़मीनूं कंहिंजियूं आहिनि? रेसनि, वॾेरनि, सरदारनि जूं ज़मीनूं आहिनि, MLA, MPA ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि। हे जेके ग़रीब, जेके आहिनि हारी, मज़दूर, इन जूं ज़मीनूं आहिनि छा? ज़मीनूं बि हुननि जूं आहिनि, पर पोइ बि रोड ते हे निकिरी विया, हो न निकिता। हे त खतड़े फ़क़ीरनि खां बि हलिया विया। उन खां अलावा जॾहिं ड्रोन हमला थियनि पिया अॻ में, उन्हनि जी मंज़ूरी ॾेई ड्रोन हमला हे कराइनि पिया, वरी उते चवनि पिया असां हिन जी मुखालफ़त था कयूं। हुननि खे चवंदा ड्रोन हमला कयो, हेॾो चवंदा मुखालफ़त था कयूं। हाणे बि उहो ई कमु, साॻियो ई कमु थो थिए पियो। होॾो चवंदा किनाल तव्हां खणो, हेॾो असांखे चवनि था त असां तव्हां सां गॾु आहियूं, असां मुखालफ़त था कयूं। होॾो किनालनि जो कमु हले थो पियो। यानी कि जाॾो काॾो हे सिंध जी अवाम खे बेवकूफ़ पिया था कनि, त सिंधी अवाम बेवकूफ़ आहे बसि। हिन पहिरियों इहो शुरू कयो कमु, हिननि असांजी गैरत खे ख़तमु करे हिननि हिकिड़ियूं स्कीमूं हलायूं कहिड़ियूं, अब तव्हांखे इनकम सपोर्ट जा पैसा तव्हांखे ॾियूं था तव्हांजी माइनि खे। उन्हनि माइनि खे रोड ते कढी आया। जॾहिं को टाइम हुयो त असांजा सिंधी माण्हू पंहिंजी माइनि जा नाला न ॿुधाईंदा हुया, केरु केतिरा पैसा अचे पर पंहिंजी माई जो नालो न खणी ॿुधाईंदा हुआ कंहिंखे। अॼु उहे माण्हू तव्हां ॾिसो त 4-5 हज़ार खां पूरे ख़ानदानी माइनि जा नाला ॿुधाइनि था। केॾो वॾो हिननि दिमाग़ वेड़ायो, असांजी गैरत खे ख़तमु कयो हिननि। 5 रुपया बांग्लादेश में औरतुनि खे नौकरियूं ॾियनि था, यानी कि प्राइवेट नौकरियूं हूंदियूं निकिरियूं। उते औरतुनि खे नौकरी, हर मुल्क में ईअं ई हूंदो आहे, औरतुनि खे नौकरियूं ॾींदा आहिनि। उहो पंहिंजो कमकार कनि। असां वटि कमु कोन्हे, को लेन सां बीह रहनि मायूं उतड़े वेठी पिननि 5,000 10,000 खां। मुल्क जो जेको ख़ैरु ख़्वाह हूंदो आहे त उहो मुल्क जे लाइ सोचींदो आहे, इहे पिन जा पैसा न आहे ॾींदो, उनखे उहो करिणो पवंदो, उन महांगाई खे ख़तमु कंदो आहे। त महांगाई ख़तमु थिए, माण्हू पंहिंजो पाण ई ख़ुशहाल थी वेंदा। पर असां वटि उहो न आहे। असां वटि हे चवनि था त सिंधी क़ौम खे ईअं करे छॾ जीअं उन्हनि वटि उहे 5 रुपया बि न रहजनि, जो की मीटिंग में या पाण में का गॾिजाणी करे किरायो करे बि न पुॼनि उतड़े। हिननि जो मक़सदु ई यानी कि इहो ई आहे। हाणे तव्हां कराची वञो, उते मीलुनि में
जेको पंजाब माण्हू घुराए उन्हनि खे था खणनि, सिंधियुनि खे नथा ॾियनि उते कमकार। जेके मिलियूं फैक्ट्रियूं आहिनि तव्हां उते जांच कयो, उते सिर्फ़ु पंजाब जा माण्हू उहे ईंदा, उन्हनि खे कमु ॾींदा, सिंधियुनि खे न ॾींदा। सिंधियुनि खे उहो कमु ॾींदा जेको सख़्तु कमु हूंदो, उहो सिंधियुनि खे चवंदा। जेको उहो कमु न करे सघंदा आहिनि उहो सख़्तु कमु सिंधियुनि खे ॾींदा। त हलिया वञो कराची में ॾिसो, उते आहिनि सिंधी कमु कनि था फैक्ट्रियुनि ऐं मिलुनि में, उन्हनि खे न ॾींदा आहिनि उहो कमु। ॿियनि सूबनि वारा अचे सिंधियुनि खे हिते अचे मारनि था, उन्हनि जो को दाद फरियाद थिए थो? तव्हां ॾिसो अफ़गान केतिरा सिंधी मारिया आहिनि, को थियो दाद फरियाद? कुझु बि न। हिन जो मक़सदु इहो आहे त यानी की सिंधियुनि खे ई ख़तमु करे छॾ, बसि सिंधी कुझु आहिनि ई न। अॻ में नवाज़ शरीफ़ स्कीम हलाई त टैक्सियूं ॾियूं था ग़रीब माण्हुनि खे, उहो टैक्सियुनि में अरबे रुपयनि जा हिननि घोपला हणी उहो टैक्सियूं आणे उन्हनि माण्हुनि खे ॾेई, वरी उनखां पोइ स्कीम ख़तमु थी, टैक्सियूं अलाए काॾे हली वियूं, अरबे रुपया हिननि खणी हलिया विया। वरी जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत हुई, हिन चवंदा बसियूं था हलायूं। हे बसियूं आंदियूं हिननि, जेको जलपाणी जा खोसा बिरादरूं बसियूं पुराणियूं वठी रंग रूप करे, भाई इहा स्कीम आहे, अरबे रुपया उन स्कीम जे नाले सां खणी खाई छॾियऊं। उहे बसियूं अलाए काॾे गुम थी वयूं, जेके अॻ में हलंदियूं हुयूं उहे अलाए काॾे बसियूं गुम थी वयूं। बसि हे सिर्फ़ु हर स्कीम जे नाले ते बसि हर शइ मंज़ूरु करे उन अरबे रुपया खाईंदा आहिनि, को असांजो फ़ाइदो न आहे ॾिसंदा, उहो पंहिंजो फ़ाइदो ॻोल्हींदा आहिनि। हाणे असेंबली में जेके त MLA MP सभु सिंध जा आहिनि, उहे काॾे विया आहिनि? उनखे ॻाल्हाइनि था, उन्हनि खे ख़बर कोन हुई जॾहिं मंज़ूरी थिए पई हिन जी। छकिनाल जो ठहनि पिया, इहे ॻाल्हि ज़रूरु असेंबली में थी हूंदी न। पोइ हुते असांजे सिंध जा छा MLA MP कोन आया वेठा? उन्हनि कॾहिं ॻाल्हायो उनजे बारे में? उते कॾहिं बि न ॻाल्हायो उन्हनि। हाणे वञी जेको त चवनि था असां मुखालफ़त था कयूं, ऐं अॻ में किथे आहे? जेकर सिंध जा माण्हू न उथंदा थिए माना ख़ामोश हुजनि हा न, हे चुपचाए वेठा हुजनि हा त भली ठहे, भली सिंधी बर्बादी थिए, पर हिननि खे परवाह कान्हे भली सिंध बर्बादु थिए, अवाम मरंदो। हिननि जा ॿार बि ॿाहिरि मुल्क था पढ़नि, हिननि जा इलाज ॿाहिरि मुल्क था थियनि। हे पंहिंजूं गाॾियुनि जे मथां गाॾियूं था वठनि, ग़रीब वञनि था ग़रीब थींदा। तव्हां ॾिसो न, गाॾियुनि जे मथां गाॾियूं वठंदा वेंदा आहिनि, 9 साल थियो त 5 गाॾियूं लहाईंदा आहिनि, ऐं ग़रीब थींदा वञनि था। ग़रीब त कॾहिं नई साइकिल बि कोन था वठी सघनि। हे सिर्फ़ु हिन सिंध खे माना चवनि था त ईअं सिंधी माण्हू थियनि जीअं सिंधी माण्हू कुझु ई न सघनि। जेर हक़ लाइ को विढ़े थो त चवनि था त उनखे अगरि को मारे थो, को वर्दी वारो, चवंदा हिनखे जनम रसी थी वियो। अगरि को वर्दी वारो मरे थो, चवंदा हे शहीद थी वियो। भाई इहो छा में लिखियलु आहे? इहो छा में लिखियलु आहे? बग़ैर वर्दी अगरि को हक़ लाइ थो विढ़े त उहो जनम नसीब थियो हुनखे, ऐं जेको वर्दी सां ज़ुल्म करे थो, नाहक करे थो, उहो मरे थो त उहो शहीद थी वियो। इहो छा में लिखियलु आहे? हिननि छा में ॾिठो आहे? पोइ अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ यज़ीद जी हुकूमत हुई, पोइ यज़ीद जा जेके बि मौत उहे सभु शहीद हुया छा? इमाम हुसैन हक़ जे लाइ विढ़ियो न, बग़ैर वर्दी जे हक़ लाइ विढ़ियो। यज़ीद जी हुकूमत हुई, ईअं न आहे हूंदो हक़ जे लाइ वर्दी वारो हुजे या बग़ैर वर्दी जे हुजे, जेको बि विढ़ंदो बग़ैर वर्दी, अगरि तव्हां पंहिंजे हक़ लाइ विढ़ो था तव्हां शहीद आहियो। अगरि को वर्दी वारो आहे, अगरि उहो ज़ुल्म थो करे ऐं ज़ालिम आहे विढ़े थो, शहीद अगरि मरी थो वञे उहो शहीद न आहे, पोइ हुनखे बि जनम आहे, पोइ जनम में उहो वेंदो। वर्दी वारो या बग़ैर वर्दी वारो हुजे, जेको हक़ जे लाइ आहे उहो शहीद हूंदो आहे। असां वटि वरी इहो ई चवंदा आहिनि, अगरि को मरी थो वञे हक़ जे लाइ, हाणे हिन महिल जेके माण्हू निकिता, अगरि को मरंदो, पुलिस सां झेड़ो थिए थो, मरंदो को, चवंदा त हिनखे त जनम नसीब थियो। अगरि को वर्दी वारो मरी वेंदो, चवंदा हिनखे हे त शहीद थी वियो। इहो कीअं शहीद थी वियो? असां पंहिंजे हक़ लाइ था विढ़ूं, अगरि मरी वियासीं त असां शहीद आहियूं न। तव्हां त ज़ुल्म था कयो न असां सां, तव्हां त ज़ालिम आहियो न, जो असांजो हक़ साम्हूं छिनो था। असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ूं था, अगरि जे मरंदा त शहीद आहियूं। तव्हां अगरि मरंदव तव्हां जनम में वेंदव, छो जो तव्हां नाहक ते आहियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हाणे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, पर छा कयूं, असां वटि जेको सच ॻाल्हाईंदो आहे त उहो त वॾो ॾुआरी हूंदो आहे। हे जेके बि दोस्त निकिता आहिनि सिंध जे लाइ, सिंध जे पाणी जे लाइ, उन सभिनी जी महिरबानी। जेके बि असांजा हारी मज़दूर या वकील, फ़नकार, शाइर, अदाकार जेके बि निकिता आहिनि, सभिनी जी महिरबानी आहे। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां हींअर त खणी ॿाहिरि मुल्क आहियूं, इनशा ताला ईंदासीं पंहिंजे मुल्क, असां उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं असां गॾु ई आहियूं। सिंध जे लाइ जेकर पाणी बंदि थींदो पोइ बि मरी वेंदासीं, उन खां बहितर आहे त विढ़ी मरूं, उहो भलो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम।